जेके माण्हू माप तौर या वापार में या कपिड़े लटे में या जहिड़ो बि धंधो रोज़गार आहे, मज़दूरी आहे, मिस्त्री आहे, दुकानदार आहे, हर क़िस्म जो धंधो आहे, त उहे माण्हू घटि वधि करे पंहिंजी लालच में पंहिंजे तरफ़ कुझु वधाईंदा आहिनि। त अहिड़ी आमदनीअ खे माण्हू छा कंदो? दुनिया में बि तुनी क़िस्म जो माल वबाल थी वेंदो आहे। थी सघे थो त डॉक्टर जी फीसनि, बीमारियुनि जी दवाउनि, खीसा कटींदड़नि चोरनि या रिश्वतखोरनि जे हथनि में या फज़ूल ख़र्ची में इहो माल हलियो वञे। वरी अल्लाह माफ़ करे आख़िरत जो बि सख़्त खां सख़्तु अज़ाब भोगणो पवे, त पोइ इहा हराम जी कमाई कहिड़े कम जी? तफ़सीर रूहुल बयान में आहे त नकुल कयो आहे त जेको शख़्स माप तौर में या रोज़गार में ख़यानत करे थो, क़यामत जॾहिं उनखे दोज़ख जे गहराइनि में विधो वेंदो ऐं बाहि जे ॿिनि पहाड़नि जे विच में वेहारे हुकुम कयो वेंदो त हिननि पहाड़नि जी तोड़ ऐं माप कर। जॾहिं तोड़ण लॻंदो त बाहि उनखे साड़े छॾींदी। गौर त कयो, सोचो त सही, मुख़्तसिर ज़िंदगी में कुझु फ़ानी सिका, फ़ानी रुपया या माल हासिल करण जे लाइ जेकॾहिं ठगी कई त केतिरे क़दुरु सख़्तु अज़ाब ॾियण जो वईद ख़ौफ़ आहे। अॼु मामूली गर्मी बर्दाश्त नथी थिए त जहन्नुम जी बाहि जे पहाड़नि जी तपश कहिड़ी तरह माण्हू बर्दाश्त करे सघंदो? अल्लाह जे वास्ते पंहिंजे हाल ते रहम कयो, माल जी हवस खां परे रहो। ॿी सूरत में हराम माल ॿिन्ही जहाननि में वबाल ई वबाल आहे। हिकु अहिड़े इसराइली आबिद जी हिकायत बि आहे जेको परहेज़गार हुजण जे बावजूदु हिकु मामूली कख जे सबब खां फासी वियो। हज़रत सैयदना वहब बिन मुनबा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त बनी इसराइल जो हिकु नौजवान हर क़िस्म जे गुनाहनि खां तौबा कई, पोइ 70 सालनि ताईं मुसलसल इबादत कंदो रहियो। ॾींहं जो रोज़ो रखंदो, राति जो जाॻंदो। उन जी तक़वा जो ई हाल हुयो जो न कंहिं छांव हेठि आराम कंदो ऐं न ई का सुठी ग़िज़ा खाईंदो। जॾहिं उन जो इंतकाल थी वियो त उन जे कुझु दोस्तनि उन खे ख्वाब में ॾिसी पुछियो, मा फ़अल अल्लाह बिक, यानी अल्लाह अज़्ज़ व जल तोसां छा मामिलो कयो? उन ॿुधायो त अल्लाह मुंहिंजो हिसाबु वरितो, पोइ सभु गुनाह बख़्शे छॾिया, पर हिकु कख जंहिंसां मूं उन जे मालिक जी मर्ज़ीअ बग़ैर खयो हो ऐं उन सां ॾंदनि में ख़िलाल कयो हो, उहो कख उन जे मालिक खां माफ़ कराइणु रहिजी वियो। उन सबब खां अञा ताईं मूंखे जन्नत खां रोकियो वियो आहे। अल्लाह पंहिंजो रहम करे त ही एॾा इबादत गुज़ार माण्हू, रोज़े में रहण वारा, एॾा वॾा वॾा अल्लाह जी बंदगी करण वारा बुज़ुर्ग, त असांजो छा हाल आहे? असांजी निमाज़नि जो छा हाल आहे? असांजे रोज़नि जो कहिड़ो हाल आहे? अल्लाह जे ख़ौफ़ में अल्लाह जी ख़ातिर रोज़ा रखो ऐं हर क़िस्म जे नंढे वॾे गुनाह खां बचो, छो जो हू अलाए छा में राज़ी थिए थो, अलाए छा में ॾमरिजी पए। अल्लाह पंहिंजी रहमत में रखे माफ़ी अता फ़रमाए।